बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल कया। दोस्तों, हिकिड़ी कहाणी हथ जी तख़लीक़ थियल आहे। उनमें मक़सदु हिकिड़ो ज़बरदस्त थो निकिरे ऐं उहो मक़सदु तव्हां ऐं असांजे कम जो आहे। तव्हांखे पसंदि ईंदो इंशाअल्लाह। हिकिड़ी जॻह ते ऐलान कयो वियो त फ़लाणे ॾींहुं जेको बि पंहिंजी शइ मां बेज़ारु आहे त उहो हुन मैदान में छॾे ऐं जेको पसंदि अचेसि उहो खणी वञे। माण्हुनि जो इहो ऐलान ॿुधो त ॾाढा ख़ुशि थिया। चयूं त सही आहे, बसि हाणे माना जेका परेशानी आहे त छॾे अची वरी का ख़ुशी खणी अचूं। उन ॾींहं जो माण्हुनि ॾाढो इंतज़ारु कयो। बिल आख़िर उहो ॾींहुं अची वियो। हर को मैदान ते पहुचणु शुरू थी वियो। जेको शादीशुदा हुयो, जेको घरवारी खां बेज़ारु हुयो, उहो पंहिंजी घरवारी छॾे आयो। जेको कुंवारो हुयो, जंहिंखे घरवारी जी ज़रूरत हुई, उहो उन घरवारी खे उतां वठी वियो। किन जे औलाद नाफ़रमान हुई, औलाद खे छॾे मोटी आया। के उतां मैदान मां उन औलाद खे वठी, जेके बे औलाद हुया, उन औलाद खे हासिलु करे विया। के माण्हू पंहिंजे टीबी वारी बीमारी खां बेज़ारु हुया, उहो टीबी छॾे शुगर खणी आया। जेके शुगर खां बेज़ारु हुया, शुगर छॾे वरी टीबी खणी आया। जंहिं इंसान पंहिंजे घर जी शइ या पंहिंजी बीमारी जेका छॾी, त उनखे उन बुरो सम्झो त हिन मां बेज़ारु आहियां, हिन शइ खे मां छॾियां, मुंहिंजी जान छॾे, सुठी शइ खणी अचां। हाणे जेको घरवारी छॾे आयो, सभ खां पहिरियां छॾे मोटी आयो, ॾिठईं त घर ख़ाली, न का ॿुहारी ॾियण वारी, न थांव मलण वारी, न हंधु विछाइण वारी। मानी कंहिंखो घुरे, हूअं त सॼी राति सॼो ॾींहुं नौकरनि वांगुरु घरवारी खे उथारे पियो, पाणी भरे ॾे, हीअ शइ खणी ॾे, हेॾे वञ, दरवाज़ो बंदि कर, हंधु विछाए ॾे। अजीब अजीब मुड़ुस जूं फरमाइशूं। सॼी राति सोच में निंड कोन आयसि त जहिड़ी तेड़ी हुई, मुंहिंजी ख़िदमत त करे पई न। हाणे वरी उन साॻी घरवारी जो किसो, त जेको हाणे कुंवारो हो, उहो घरवारी खे वठी वियो। घर पहुचण शर्ती घरवारी लिस्ट ॾिनसि, सौदो वठी आ, हीअ शइ कोन्हे, हीअ शइ कोन्हे, हीअ शइ कोन्हे, हीअ शइ कोन्हे। अकेली ज़िंदगी गुज़ारण जो मज़ो ई ॿियो हुयो। पनो खणी ॿाहिरि जो निकितो त ॾिठईं त चई, हे त मुंहिंजी सॼी ज़िंदगी जी कमाई हिकु धक में पूरी थी वई। अञा त स्टार्ट आहे, सौदो वठी अचां, सॼो घर सेटअप कयां। हे त यार भलो हुअसि, जहिड़ो तहिड़ो कुंवारो मां भलो हुअसि, मां पाण सां वहल करे छॾियो। हाणे जेको औलाद मां बेज़ारु हो, उनखे अची सोचूं पियूं, उहो बि घर वियो। हर ॻाल्हि ते दुकान ते पुट खे मोकिले पियो, खीर लाइ पुट खे मोकिले पियो, अबा हे कमु, माल चार, हीअं कर। हाणे असीं सभु कुझु पाण खे करिणो पियुसि। जहिड़ा तहिड़ा बि मुंहिंजा पुट हुया, कम जा त हुया न, खणी नाफ़रमानी कनि पिया, वॾा थियनि हा, पाण ई होशियारु थी वञनि हा। मां हे छा कयो आहे, मां वॾो ज़ुल्म कयो पाण सां। मूंखे कीअं ज़ोर ॾींदा हुआ, मूंखे अबा अबा करे ख़र्ची घुरंदा हुआ, हाणे सॼो घर मूंखे खाइण थो अचे। हाणे वरी जेके बे औलाद, हिन जी औलाद खे वठी विया मैदान तां, घर पहुचण सां पुटनि जूं फरमाइशूं शुरू थी वयूं। को चए मूंखे कपिड़ा वठी ॾे, को चए थो चंपल वठी ॾे, को चए थो मां स्कूल वेंदुमि, मूंखे बैग वठी ॾे। हुन सोचियो त यार मां बे औलाद भलो न हुउसि, हे त मां वॾे आज़ार में पाण खे विधो आहे। उन खां पोइ जेको माण्हू टीबी जे करे सॼी राति खंघे पियो, त हुनखे खंघि हूंदी, सियारे जी राति हुनखे खंघि छॾे ई कोन। चई त यार हिन खंघ मां बेज़ारु थियो आहे, हिनखे छॾे वञी शुगर खणी अचां। शुगर जो खणी आयो त सॼी राति पेशाब जे करे 50 चकर अञा अची बिस्तरे में गरम मस थिए, वरी पेशाब लॻेसि, वरी वञी पेशाब ते अची परेशान थियो। यार जहिड़े तहिड़े टीबी हुई, खंघियां पियो त हिकु जॻह ते त हुयुसि न, बिस्तरे में गरम त लॻो वेठो हुउसि न, हिते त मां बेज़ारु थी वियां। यार इहा बीमारी भली हुई, हाणे हीउ शुगर खां बेज़ारु थी वियो, हिनखे टीबी सुठी पई लॻे। हाणे उहो माण्हू जेको टीबी खणी वियो, उहो माण्हू चए पियो त यार शुगर भली हुई न। पेशाब में उथां पियो, मिसाले खंघि खंघि सॼी राति माण्हू मूंखां बेज़ारु था थियनि, उथां बि त मां पाण पियो न, ॿिए कंहिंखे तकलीफ़ न हुई न। मां पंहिंजे घर में पाण उथां पियो, खणी 100 चकर उथां, मूंखे कोई पुछण वारो बि न हो। हिते त भेण सॼो घर बेज़ारु थी वियो आहे। हे त न मां महिमान ताई जहिड़ो थियुसि, न कारे वञण जहिड़ो थियुसि, सॼी राति टहू टहू लॻी पई आहे।
बहरहाल जंहिं बि पंहिंजो सामान चेंज कयो उहे सभु परेशान हुया। जंहिं माण्हूअ हीअ शइ तख़लीक़ कई उहा ॾाढी सुठी तख़लीक़ कई त ईअं दुनिया में थी नथो सघे, पर उनजी तख़लीक़ जो हिकिड़ो वॾो मक़सदु इहो आहे त अलाह पाक जंहिंखे बि जीअं ठाहियो आहे, जीअं उनखे ॾिनो अथई, उहो उनजे लाइ बहितरीनु आहे। अगरि पाण नाशुक्री कंदो त मूंखे हीअ शइ न हुजे हा, मूंखे हूअ शइ हुजे हा, इहा हिन जी घुरिज आहे। अलाह पाक खे सॼे राज़नि जी ख़बर आहे त हिन माण्हूअ लाइ छा बहितर आहे, हिन माण्हूअ लाइ औलाद बहितर आहे, हिन माण्हूअ लाइ कुंवारो बहितर आहे। इहो सॼो निज़ाम जेको मुंहिंजे रब पाक ठाहियो आहे उहो सभु बहितर ॼाणे थो। अगरि असां हथ राधो इहे शयूं बदिली कंदासीं, तब्दील कंदासीं त परेशान थी वेंदासीं। पोइ चवंदासीं त असांजो उहो पहिरीं शइ भली हुई, पोइ चवंदासीं त असांखे औलाद भली हुई, उहो चवंदो त मां बे औलाद भलो हुउसि, वरी ॿियो चवंदो त मुंहिंजी घरवारी घर में हुई त मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत ई कोन्हे, नौकरनि वांगुरु सॼी राति उथारियांसि विहारियांसि, मां पाणी भरे ॾे, कपिड़नि में अगट विझे, इस्त्री कर, मानी पचाए, हंधु विछाए ॾे, घर खे झाड़ू ॾे। माना अलाह पाक जंहिं इंसान लाइ जेको कुझु ख़लकियो आहे न, उहो अलाह पाक इंसान जे फ़ाइदे में ख़लकियो आहे। इंसानु चाहींदो आहे त मूंखे हीअ शइ न हुजे हा, मूंखे हूअ शइ हुजे हा। इहा त इंसान जी हिकिड़ी सोच आहे। अगरि पसंदि अचे त शेयर कजो। अलाह ने गवाह।